ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मोर शहर कार इल्ज़ाम हेठि मुस्मात मरियम शर खे क़त्ल करे छॾियो। बाद में जवाबदार किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोहरियत खे क़त्ल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार मोर शर कार इल्ज़ाम हेठि मुस्मात मरियम शर खे क़त्ल करे छॾियो। बाद में जवाबदार किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोहरियत खे बि क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में जिते कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल कयो आहे। जवाबदार मोर शर कार इल्ज़ाम हेठि मुस्मात मरियम शर खे क़त्ल करे छॾियो। बाद में जवाबदार किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोहरियत खे बि क़त्ल करे छॾियो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार मोर शर कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल मुस्मात मरियम खे क़त्ल करे छॾियो। बाद में किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोहरियत खे क़त्ल कयो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। ओबावड़ो भरिसां रावती जे कचे में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मोर शर कार इल्ज़ाम हेठि मुस्मात मरियम शर खे क़त्ल करे छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ओबावड़ो मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र। जी ओबावड़ो भरिसां रावती थाणे जी हद में जवाबदार मुड़ुस मोर शर इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल मसावत मरियम शर खे क़त्ल करे छॾियो आहे। बाद में किराए ते मोटरसाइकिल हलाईंदड़ पोहरियत हमीद शर खे बि क़त्ल करे छॾियो आहे। रावती जे कचे में जवाबदार फायरिंग करे पंहिंजी ज़ाल खे गोलियूं हणी फरार थी वियो आहे। अहिड़े इतलाह ते रावती पुलिस कचे वारे इलाइक़े ॾे रवानो आहे। हिन वक़्तु लाशूं वाक़े वारे हंधि पयल आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी मुज़फ़र अपडेट करण लाइ।